ख़बर तव्हां शेयर करें पे नाज़रीन। हालाणीअ में प्रेस क्लब में थियल चोरी जो ॿुधी यूनियन ऑफ जर्नलिस्ट नुशरत फिरोज़ जा अॻवान पहुता आहिनि। साकिब अली सियाल की रिपोर्ट मूजिब हालाणी प्रेस क्लब में चोरी वारे वाक़े जो ॿुधी यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िले नुशरत फिरोज़ जा अॻवान ज़ाहिद कायम खानी, शाहिद सुमरो, ज़ाहिद राजपर, ग़ुलाम मुर्तज़ा ट्रगड़, ग़ुलाम शब्बीर उॼण ऐं ॿिया प्रेस क्लब पहुची सीनियर सहाफ़ी सिंध सहाफ़ी संगत सिंध के मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो ऐं ॿियनि प्रेस क्लब के सहाफ़ियुनि खां चोरी जा तफ़सील वरिता। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त सहाफ़ी ऐं प्रेस क्लब हर सियासी समाजी अदबी मज़हबी ऐं ग़रीबनि जो भरजलो हूंदा आहिनि ऐं उतां चोरी जो थियणु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां इन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त सहाफ़ियुनि हमेशह आज़ाद साफ़ जी ॻाल्हि कई आहे। असां पंहिंजे सहाफ़ी भाइरनि सां हर ॾुखे वक़्त में गॾु आहियूं। हुननि हद जी पुलिस खे चिताव ॾिनो त जेकॾहिं सहाफ़ियुनि जे ॾिनल मोहलत ताईं प्रेस क्लब मां थियल चोरी वापसि न थी त ऐं चोर गिरफ़्तार न थिया त असां सहाफ़ियुनि सां हर एहतजाज में गॾु हूंदासीं।